अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। औरंगज़ई में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 30 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब केपीके जे औरंगज़ई वारे इलाइक़े में गुझी इतला ते ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल ख़ारजी लेफ्टिनेंट कर्नल जुनेद तारिक, मेजर देब राहत ऐं 9 जवाननि जी शहादत में मुलविस हुआ। 2 ॾींहं अॻु फोर्सेस ऑपरेशन करे फितना हिंदुस्तान जे 19 दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचायो हो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी अॼु पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। इस्लामाबाद में मज़हबी तंज़ीम जे इम्कानी एहतजाज सबब सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता कंटेनर रखी बंद। शहरनि खे अच वञ में शदीद परेशानी। वफ़ाक़ी गादीअ वारे शहर में मोबाइल डेटा इंटरनेट सर्विस बि मुतासिर। हबवे जो नेशनल हाईवे ते रोड हादसो, 4 ॼणा फौत, 7 ज़ख़्मी। वंदर भरिसां तेज़ रफ़्तार पिकअप गाॾी टायर बस्ट थियण करे ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी खाईअ में किरी पई। फौतनि जे वकास, अहसान, अली शेर ऐं इमरान तौरु सुञाणप।